आम चूंडनि लाइ नामज़दगी कागज़ जमा कराइण जो अॼु आख़िरी ॾींहुं। उम्मीदवार अॼु शाम 4:30 वॻे ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। कागज़नि जी छॾछाण 25 खां 30 डिसंबर ताईं थींदी। एतिराज़ 3 जनवरी ताईं दाख़िल करे सघिबा। अपीलूं 10 जनवरी ताईं ॿुधियूं वेंदियूं। सॼे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे चूंडनि लाइ हज़ारे उम्मीदवार नामज़दगी कागज़ जमा कराए चुका। लाहौर हाई कोर्ट में नामज़दगी कागज़ जमा न कराइण ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। अदालत दरख़्वास्त ते धुरियुनि खां जवाब तलब कयो हो। दरख़्वास्त गुज़ारनि आरोप पारां नामज़दगी कागज़ जमा न कराइण वारे मामले खे अदालत में चैलेंज कयो हो। हमाद अज़हर ऐं ॿियनि दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। इसराइली वज़ीर आज़म ख़िलाफ़ वार क्राइम्स जी इंक्वायरी थियण घुर्जे। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चयो आहे त अहलियत ऐं नाअहलियत बाबति फ़ैसिलो इलेक्शन कमीशन कंदी। कंहिं उम्मीदवार ख़िलाफ़ का कार्रवाई थी रही आहे त उन मामले खे असां ॾिसंदासीं। एहतिजाज करणु हर कंहिं जो हक़ आहे। बलोच यकजहती कमेटीअ जे मुतालबनि ते गौर कयो पियो वञे। पुरअमन तरीक़े सां एहतिजाज जारी रखियो वियो त हुकूमत खेनि न रोकी। इसराइली फ़ौज जा फ़लस्तीननि ते हमला जारी। नसीरात पनाहगीर कैंप ते बमबारी में वधीक 20 माण्हू शहीद, केतिराई ज़ख़्मी। फ़लस्तीनी सहाफ़ी मोहम्मद अल सईदी बि घर भातियुनि सूधो शहीद। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि 7 अक्टूबर खां हेल ताईं शहीद थियलनि जो अंग 20,280 थी वियो। 53,688 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका। इसराइली फ़ौज जे तर्जुमान ग़ज़ा में वधीक फ़ौजी मारिजण जी तस्दीक़ करे छॾी। डेनियल हगारी जो चवणु आहे त उत्तर में ऐं ॾखण ग़ज़ा में वधीक 5 इसराइली फ़ौजी मारिजी विया। 24 कलाकनि दौरान हमास सां वेढ़ में 44 इसराइली फ़ौजी ज़ख़्मी थिया। 10 जी हालत घंटे जोगी आहे। ॿिए तरफ़ अरब मीडिया जो चवणु आहे त ग़ज़ा में ज़मीनी जंग दौरान हेल ताईं 144 इसराइली फ़ौजी मारिजी चुका आहिनि, जॾहिं त 7 अक्टूबर खां जारी जंग में 477 इसराइली फ़ौजी मारिजी विया। दुनिया जा हर 5 मां 4 बुख ऐं बदहालीअ जो शिकार शहरी ग़ज़ा में आहिनि। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस जो चवणु आहे त जीअं तकरार वधंदो वेंदो, तबाही में बि वाध ईंदी। हू पंहिंजो किरदार अदा कंदा रहंदा ऐं पोइ ते न हटंदा। गॾियल क़ौमुनि जे एजेंसी ओनरवा जे डायरेक्टर थॉमस वाइट चयो त ग़ज़ा में केतिराई माण्हू बेघर थी चुका। 1.5 लख शहरी इसराइल जे नए हुकुम सबबि मुतासिर थिया। इसराइल फ़लस्तीनियुनि खे उते वञण जो चवे थो जिते हवाई हमला कया वञनि था। डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स जो ग़ज़ा में जंगबंदी जो ॿीहर मुतालबो। अमेरिका ग़ज़ा में नस्लकशी लाइ इसराइल जो साथ ॾेई रहियो आहे। इसराइल अस्पतालुनि ऐं एम्बुलेंसिस ते हमला बंदि करे। ईंदड़ 24 कलाकनि में कराची में मौसम ख़ुश्क ऐं राति जे वक़्तु थधि में वाध जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि कराची में घटि गर्मी पर 14 सेंटीग्रेड रिकॉर्ड। ईंदड़ 24 कलाकनि दौरान शहर में वधि खां वधि गर्मी पद 28 सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। ईंदड़ 24 कलाकनि दौरान थधियूं हवाऊं घुलण जो इम्कान। एबटाबाद जे ॻोठ थरड़ी में घर अंदर बाहि लॻण करे घर जी छित किरी पई। 9 घर भाती मलबे हेठां दॿिजी विया। इमदादी टीमुनि पहुची रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मलबे हेठां 7 घर भातियुनि जा लाश कढिया विया आहिनि। बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि घर खे बाहि लॻण बैदि घर जी छित किरी पई।